एक दफ़ो न 10 दफ़ा 20 दफ़ा 100 दफ़ा जेकॾहिं जनम मिलियो त इहे ई जेको आहे सो शहादत माणींदो रहंदुसि ऐं पंहिंजे रत सां हिन धरती खे रेज ॾींदो रहंदुसि। जेकॾहिं मां चौक ते मारियो वञा मूं पंहिंजी घरवारी साईं मां भुट्टो खे चई छॾियो आहे त मुंहिंजे बच्चे आकाश खे बि बिल्कुलु तयारु कर। जेकॾहिं मुंहिंजे शहादत ते मुंहिंजे रत जे रेज ते क़ौमी कारकुन जेकॾहिं अञा बि तुसां नथा थियनि त उन्हनि खे वधीक तुसां ॾियण लाइ आकाश जो रत बि वहाइणो पियो त तूं वहाइजा, असां ज़रूरु वहाइजा। प्यारी मिठड़ी साइमा, उम्मीद आहे त आकाश हिना ऐं सभिनी घर वारनि समेत ख़ैरियत सां हूंदी। मां बि बिल्कुलु ठीकु आहियां, सिहत बि बिल्कुलु ठीकु आहे। कोटड़ीअ में अदा सिकंदर सां तफ़सीली मुलाक़ात थी। अव्हां जी तमामु घणी सिक हुई। फ़ोन जी सहूलत न हुई न तव्हां सां राब्तो कयां हा। असां ते अञा बि तमामु घणी सख़्ती आहे ऐं असांजी हर चुरपुर ते नज़र रखी पई वञे। 12 अक्टूबर 2008 ते मुलाक़ात में अव्हां मूं ते थियल तशद्दुद जे बारे में पुछो हो, सो अॼु उहो तफ़सीली अहवाल लिखी रहियो आहियां जंहिंखे महफ़ूज़ रखजां। 6 अक्टूबर 2006 ते बदकिस्मतीअ सां दोस्त जे घर मां गिरफ़्तार थियुसि। गिरफ़्तारी वक़्तु SP लेवल जे ऑफिसर वटि जेका लठ हूंदी आहे उन सां तमामु घणो तशद्दुद कयो वियो ऐं नाले जी पुछा कई वई। मूं पंहिंजो तारुफ़ अमीर अली जे नाले सां करायो। अधु कलाक मुसलसल तशद्दुद खां पोइ अखियूं ॿधे कराची टार्चर सेल खणी विया। उते मुसलसल लठियुनि सां कुटींदा रहिया। लठियुनि जो तशद्दुद ईअं हुओ जीअं अॼु पिणु उतर पहाड़ ॾांहुं किकर कयूं कारियूं, वसे थो वॾफुड़ो टहकनि थियूं टारियूं, भॼनियूं भटारियूं वरी वथाणनि आयूं। उनखां पोइ वक़फ़े वक़फ़े सां 92 फटका ॿिन्ही हथनि सां पूरी ताक़त सां हयां विया जीअं धोबी कपिड़ा सटींदो आहे। पुठियां किरंगे में लठियूं लॻण सबबु हेठियों हिसो सुन थी वियो ऐं काकूस ऐं पेशाब जी ख़बर न पवंदी हुई। चॾनि खां चीरियो वियो। उन में जेका तकलीफ़ हुई शायदि कंहिं बि अज़ाब में न हुजे। 3 पेरनि जी निमाज़ महल चॾा चीरिया विया ऐं उन में बेहोश थी वियुसि ऐं तरावी निमाज़ महल होश में आयुसि त कपिड़नि में काकूस पेशाब ऐं रतु लॻल हो, पर मुसलसल रतु वही रहियो हो। पेशाब ऐं रतु लॻल हो जेको मूंखे धोइण लाइ चयो वियो। मरहम पटी खां पोइ हेठिएं सुराख़ ते तेज़ाब विधो वियो। उन में एॾी तकलीफ़ हुई जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि फतकंदी आहे। आऊं बि पूरे कमरे में मच्छी वांगुरु फतकंदो रहियुसि ऐं ज़ालिम टहक ॾींदा रहिया ऐं ख़ुशीअ मां गोड़ करे रहिया हुआ। उनखां पोइ स्प्रे कयो वियो जंहिंसां तकलीफ़ घटि थी। उनखां पोइ साबुण जो पाणी 4 गिलास नक ऐं वात में विधो वियो। जीअं उल्टी आई त वात खे हथ सां बंदि करे छॾियाऊं, जंहिं सबबु उल्टी नक मां निकिरंदी रही हुई। अज़ाब सभिनी खां घणो ख़राबु हो। पोइ हथकड़ियुनि में रसो विझी रोशनदान सां लटकायो वियो। घणे वज़न सबबु एतिरी तकलीफ़ आई जो मुंहिंजे तसवर में बि न हो ऐं मूं एतिरे ज़ोर सां रड़ियूं कयूं जो उन्हीअ खां पहिरीं कॾहिं बि न कयूं हूंदियूं ऐं न वरी कंहिं ॿिए एतिरियूं ज़ोरदार रड़ियूं ॿुधियूं हूंदियूं। जंहिंखां पोइ 3 ॾींहंनि ताईं बिहारे ओजागो करायो वियो। सिर्फ़ु सहरी ऐं इफ़्तारीअ जे टाइम खां सवाइ बिहारियो वेंदो हो। मुंहिंजे गोरे जिस्म हुअण सबबु तशद्दुद जा निशान कंहिं चीते शींहं वांगुरु लॻी रहिया हुआ, जिन खे ॾिसी मां ख़ुशि थींदो हुउसि। हथनि में हथकड़ियूं ऐं पेरनि में पेर कड़ियूं ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो हुउसि, ईअं जीअं का औरत ज़ेवर पाए ख़ुशि थींदी आहे। मां ख़ुशीअ वचां उन्हनि ज़ंजीरनि खे चुमियूं ॾींदो हुउसि। कराची टार्चर सेल जा 3 ॾींहं 3 सालनि बराबरि लॻा। उते अक्सर बेहोश हूंदो हुउसि ऐं जॾहिं बि होश में ईंदो हुउसि त अम्मा सां मुखातिब थींदो हुउसि त ए मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तूं किथे आहीं? मुंहिंजे लाइ ख़ुदा खां दुआ घुर त ख़ुदा मूंखे जल्द पंहिंजो करे। मिठड़ी अम्मा, मां अहिड़ी दुआ लाइ तोखे न चवंदो हुउसि छाकाणि त तोखे उहो कंहिं बि सूरत में क़बूल न हुजे हा। कराचीअ में 3 ॾींहंनि ताईं बेपनाह तशद्दुद ऐं लालचूं मूंखे कमज़ोर करे न सघियूं। उनखां पोइ मुंहिंजे साम्हूं सबूत आंदा विया। पोइ मूं मञियो त मां मुज़फ़र आहियां। उनखां पोइ मूंखे हैदराबाद खणी आया। हिते मूंखे ऑफिसर चयो त तो कराचीअ में तावन न कयो ऐं असां तुंहिंजी उहा ख़्वाहिश बिल्कुलु पूरी थियण न ॾींदासीं त तोखे मारियो वञे, पर असां तोसां अहिड़ी हालत कंदासीं जो तूं मौत जी ख़ैरात घुरंदे। असीं तोखे मरण न ॾींदासीं न जीअण ॾींदासीं। हिते मूंखे 3 ॾींहंनि ताईं साॻी नोयत जो तशद्दुद कयो वियो ऐं 3 ॾींहंनि ताईं बिहारे ओजागो पिणु करायो वियो। 6 ॾींहंनि जे ओजागे ऐं मुसलसल बीहण करे मुंहिंजा पेर तमामु घणा सुजी विया हुआ ऐं ज़हनी हालत चरियनि जहिड़ी थी वई। 6 ॾींहं खां पोइ मूंखे वेहण जी सहूलत मिली।
12 अक्टूबर ते 12 बजे मूंखे ॿुधायो वियो त साइमा ऐं हिना पाण खे प्रेस क्लब आॾो बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। तूं उन्हनि जी हयातीअ लाइ दुआ कर। उहे ॿई हींअर लम्स जे बर्न्स वार्ड में दाख़िल आहिनि ऐं इंतहाई सीरियस हालत में आहिनि। मां 6 ॾींहंनि जे मुसलसिल ओजागे हुजण बावजूदु वधीक बरातियूं ऐं 1 ॾींहुं न सुम्ही सघियुसि। तव्हांजी परेशानीअ में मुंहिंजी निंड ख़तम थी वई ऐं सभु सूर ख़तम थी विया। छो त इंसान पंहिंजी हर तकलीफ़ बर्दाश्त करे सघे थो, पर पंहिंजनि प्यारनि जी तकलीफ़ बर्दाश्त नथो करे सघे। पोइ मूंखे अंदाज़ो थियो त तोखे केतिरी तकलीफ़ आई हूंदी, छाकाणि त तोखे ख़बर हुई त ज़ालिम मूंसां कहिड़ो असरु कंदा। चौदह अक्टूबर जी शाम जो मूंखे ऑफिसर घुरायो ऐं चयाईं त हीउ मोबाइल वठ ऐं पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हायो। हू मीडिया में गोड़ करे रही आहे। उन वक़्तु मां ॾाढो ख़ुशि थियुसि। उन वक़्तु मुंहिंजूं सभु परेशानियूं ख़तम थी वियूं। छो त जेकॾहिं तूं सड़ियल हुजी हा त मीडिया में कीअं गोड़ करे सघी हा। मूं फ़ोन ते तोसां ॻाल्हाइण खां इनकार कयो त सभु ऑफिसर ऐं मारण वारा फ़ौजी बेवस बणिजी विया, छाकाणि त हिननि जे बेपनाह तशदुद ऐं लालचूं मूंखे झुकाए न सघियूं हुयूं। हू मुंहिंजे मक़सद ऐं हिमत खां तमामु घणा ख़ौफ़ज़दा हुआ। मुंहिंजे इनकार ऐं रिआयतूं न वठण सबबि मूं ते तमामु घणो तशदुद कयो वियो, पर ज़ख़्मनि लाइ दवा वग़ैरह न ॾिनी वेंदी हुई। आहिस्ते आहिस्ते ज़ख़्म ख़तम थींदा विया। उन्हीअ खां पोइ उन्हनि चयो त तूं मञ त तव्हां ग़लति आहियो ऐं अव्हां इंडियन एजेंसी राह लाइ कमु कंदा आहियो। नवंबर, दिसंबर ऐं जनवरीअ में कूलिंग सिस्टम ज़रिए थधि ॾिनी वेंदी हुई। सीउ एतिरो सख़्तु हो जो कोह मरीअ में जेका बर्फ़ पवंदी आहे ओतिरी थधि ॾिनी वेंदी हुई। मंझंदि जो 2 बजे खां सिस्टम हलाईंदा हुआ सुबुह ताईं। मां सॼी राति ॾकंदो हुउसि। उते हिकु बिस्तरो, चटाई ऐं मथे विझण लाइ लोई जहिड़ो कंबल ॾिनो वेंदो हो। घणे सीउ जी तकलीफ़ सबबि पाण खे दिलासो ॾींदो हुउसि त यार मुज़फ़र हरू भरू परेशान थो थिए। थोरी देरि में तोखे पेशाब जी तकलीफ़ थींदी, पोइ तोखां सीउ बिल्कुलु विसरी वेंदो। पोइ त राति जो 3 बजे खां सुबुह 11 बजे ताईं पेशाब जी सख़्तु तकलीफ़ थींदी हुई, छाकाणि त पेशाब सिर्फ़ु राति जो 11 वॻे ऐं सुबुह जो 11 बजे करायो वेंदो हो। बाक़ी ॿियो वक़्तु बर्दाश्त करिणो पवंदो हो। फेबरवरी ऐं मार्च में मच्छरनि जो अज़ाब ॾिनो वियो। 24 कलाकनि में निंड सिर्फ़ु 4 या 5 कलाक ईंदी हुई। अक्सर हिना, आकाश ऐं अम्मा खे यादि कंदो हुउसि, छाकाणि त तुंहिंजी यादि में मूंखे एतिरी तकलीफ़ ईंदी हुई जो मां बर्दाश्त न करे सघंदो हुउसि। उन करे कोशिशि करे तोखे यादि न कंदो हुउसि। अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त ऐं सेप्टेम्बर में थर्मोस्टेट कंट्रोल सिस्टम ज़रिए गर्मी ॾिनी वेंदी हुई। गर्मीअ जी शिदत एतिरी हूंदी हुई जो ज़ंजीरूं बाहि वांगुरु गरम थी वेंदियूं हुयूं ऐं मुंहिंजो सॼो जिस्म फाटी पियो। हेठियां 2 महीना मुसलसिल रतु वहंदो हो। सॼी शलवार ऐं बिस्तर रत में भरिजी वेंदो हो। सूर ऐं ख़ारिश त एतिरी हूंदी हुई जो मूंखे 2 रातियूं ऐं 1 ॾींहुं जाॻण खां पोइ निंड ईंदी हुई। अक्सर सॼा कपिड़ा रत में भरियल हूंदा हुआ। गर्मी ऐं पघर जे करे सॼो बिस्तरो ऐं शलवार रत सां किना थी वेंदा हुआ। शलवार 2 ॾींहंनि खां पोइ धोइण जी इजाज़त ॾींदा हुआ। बुखार एतिरो त तेज़ हूंदो हो जो मुंहिंजे कपिड़नि मां इस्त्रीअ वांगुरु सड़ियल धप ईंदी हुई। मां बुखार पंहिंजे वारनि खे हथ लाइ चेक कंदो हुउसि। घणे बुखार जे करे पाणी न पीअंदो हुउसि, छाकाणि त पाणी तमामु घटि मिलंदो हो। घणे बुखार दौरान मथे ऐं सॼे जिस्म खे पाणी हणंदो हुउसि, जीअं घणे बुखार जे करे दिमाग़ जी रग न फाटी पवे। एतिरो बुखार मूं ज़िंदगीअ में कॾहिं बि न ॾिठो हो। पोइ रमज़ान में बिल्कुलु आराम ॾिनो वियो ऐं ज़बरदस्ती दवाऊं खारायूं वयूं, छाकाणि त मुंहिंजी हालत तमामु घणी ख़राब थी वई हुई। हिननि तकलीफ़ुनि खां पोइ मूंखे तशदुद वारी तकलीफ़ तमामु थोरी महसूस थी, छाकाणि त तशदुद वारी तकलीफ़ सिर्फ़ु कुझु वक़्त लाइ ई हूंदी हुई, पर गर्मी, बुखार, ख़ारिश, रत, सूर ऐं ओजागे जी तकलीफ़ 24 कलाक हूंदी हुई। खाइण लाइ हिकु सुकल मानी ऐं तमामु थोरी दाल, कॾहिं कॾहिं मुर्गीअ जो रस बग़ैर ॿूटीअ जे ॾिनो वेंदो हो। उन खां सवाइ सुबुह जो हिकु पराठो ऐं चांहि मिलंदी हुई। चांहि न दूध पती न ई सुलेमानी हुई, अजीबो ग़रीब हूंदी हुई। मुसलसल हथ कड़ियुनि सबबि हथ सुन हूंदा हुआ ऐं ॿाहुनि जे हॾियुनि में सूर रहंदो हो। ज़ंजीर जे करे सदाईं हिकिड़े पासे सुम्हणो पवंदो हो। ॻाल्हाइण, उथी बीहण, ॾिसण ऐं खंघण ते पाबंदी हुई। अक्सर गारियूं, मुकूं, लतूं हणंदा हुआ। वधीक कंहिं ॿिए वक़्तु लिखंदुसि। आज़ादीअ जो असीर, मुज़फ़र भुट्टो, सेंट्रल जेल, कराची।